सब्सक्राइब कयो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल के गॾु घंटी खे बि दॿायो टेक्नोलॉजी जो सभिनी खां वधि ॾिसण लाइ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां जमील शरई। अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं हिकु अहिड़ी ख़ासि एप्लीकेशन जे बारे में जेका हर लैंग्वेज जो अखर उन सां लिखी सघजनि था। दोस्तों ही ॾिसो, मूं हितां खे लिखियो त लिखिजो ख़ुशि आहियो, मूं हितां जीम लिखियो त लिखिजी आयो जमील अहमद शर। दोस्तों मां हितां काफ़ लिखियो त लिखिजी आयो कहिड़ा हाल आहिनि। दोस्तों इहो कीअं लिखियो वेंदो आहे त कयूं था शुरूआत हिन वीडियो जी। वीडियो खे मुकमल लाज़मी ॾिसंदा। दोस्तों सभ खां अवल असां प्ले स्टोर ते वेंदासीं। प्ले स्टोर ते वञी असां हिते सर्च कंदासीं GBoard GBOARD। GBoard लिखी जीअं असां दोस्तों सर्च कंदासीं त असांजे अॻियां कुझु हिन तरह जो ई कीबोर्ड जेको आहे सो साम्हूं अची वेंदो। हिन जा 1 बिलियन डाउनलोड आहिनि। दोस्तों हिन खे तव्हां इंस्टॉल करे ओपन करे छॾियो। ओपन कयो। दोस्तों ओपन करण खां बाद में दुनिया जी का बि लैंग्वेज तव्हां हिन में ऐड करे सघो था। ऐड कीबोर्ड खे हणी त उर्दू इंग्लिश का बि दुनिया में जेके बि ज़बानूं आहिनि उहे तव्हां हिन कीबोर्ड ते ऐड करे सघो था। उन खां बाद में दोस्तों असां डिक्शनरी ते ईंदासीं। जेके मूं जल्दी में लफ़्ज़ लिखी रहियो हुउसि जीम त जमील अहमद लिखी पियो अचे त उहो डिक्शनरी जो ई सॼो कमु हुयो। दोस्तों असां डिक्शनरी खे ओपन कयूं था। हिते पर्सनल डिक्शनरी सिंधी अरबिकारी। दोस्तों असां हाणे हिते प्लस करे दो कहिड़ा हाल आहिनि। कहिड़ा हाल आहिनि लिखण खां बाद में दोस्तों थोरो स्क्रॉल कजो। कहिड़ा हाल आहिनि लिखण खां बाद में शॉर्टकट कहिड़ी हुजे, मतिलबु काफ़ लिखूं त लिखिजे कहिड़ा हाल आहिनि। दोस्तों हितां वरी क्लिक करे असां उन खां बाद में हितां लिखां थो ख़ुशि आहियो। ख़ुशि आहियो खे शॉर्टकट। तो दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। दोस्तों अगरि वीडियो पसंदि आई आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं गॾु घंटी खे भणंदा त वधीक कहिड़ा वीडियो तव्हांखे मिलंदा रहनि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।